शाख पन्नो आख़िर जे साल 2024-2021 जे नवां चूंडियल उहिदेदारनि जो हलफ़ बरदारी तक़रीब मुनक़िद कई वई। गॾिजाणी जी सदारत इलेक्शन कमीशन जे चेयरमैन मेजर रिटायर रशीद जमाल महर कई। तक़रीब जी शुरूआत तिलावत कलाम पाक सां कई वई। उन बैदि चेयरमैन साहब नवां चूंडियल उहिदेदारनि खे हलफ़ खणायो, जंहिंमें सदर मोहतरम अनवर अली सियाल साहब, नायब सदर मोहतरम अब्दुल समी मीरानी साहब, जनरल सेक्रेटरी मोहतरम इमाम अली अब्बासी साहब, जॉइंट सेक्रेटरी मोहतरम अब्दुल रज़ाक मीरानी साहब, फिनांस सेक्रेटरी मोहतरम जावेद अहमद कुरैशी साहब, इंफॉर्मेशन सेक्रेटरी मोहतरम मुजीबुल्लाह शेख साहब जन पंहिंजनि उहिदे जो हलफ़ खयो। बाद में दोस्तनि खे गुलनि जा हार पाराए मुबारकूं ॾिनियूं वयूं। उन बैदि अब्दुल रज़ाक मीरानी खे ज़ेबुल यूनिवर्सिटी कराची में लेक्चरार अपॉइंटमेंट थियण ते पिणु गुलनि जा हार पाराया विया ऐं मुबारकूं ॾिनियूं वयूं। जावेद अहमद कुरैशी खे हेड मास्टर जे प्रोमोशन थियण ते दोस्तनि उन खे बि गुलनि जा हार पाराए मुबारकूं ॾिनियूं वयूं, जंहिं बैदि सभिनी दोस्तनि पंहिंजनि ख़्यालनि जो इज़हार कयो, गुज़िरियल कारकर्दगी जो इज़हार कयो, ईंदड़ वक़्त में वधीक कमु करण जो वचन कयो। आख़िर में डॉक्टर अब्दुल समी मीरानी अल शम्स मेडिकल सेंटर एंड चैरिटेबल क्लिनिक पन्नो आख़िर जे लाइ 1,50,000 चंदो ॾिनो, जंहिं ते अनवर अली सियाल डॉक्टर अब्दुल समी मीरानी खे गुलनि जा हार पाराया विया। जंहिं बैदि अनवर अली सियाल साहब सदर पारां चांहि पार्टी जो बंदोबस्तु कयो वियो। मोहतरम शम्स अल दीन शेख साहब डोनर अल शम्स अस्पताल दुआ घुराई। सगा शाख पन्नो आख़िर जी फौत थी वियल मेंबरनि लाइ पिणु दुआ कई वई। शेख मुजीबुल्लाह इंफॉर्मेशन सेक्रेटरी शाख पन्नो आख़िर। सीनियर सहाफ़ी अकबर मलिक जे तरफ़ां साईं जावेद अहमद कुरैशी साहब खे हेड मास्टर थियण ते खेनि लख मुबारकबाद ॾिनियूं।